अस्सलाम वालेकुम साथियो, हुआ नसरुल्ला गडाणी हिकिड़ो पीरसन शख्स आयो आहे जंहिंजो न को वली आहे न को वारिस आहे, बीमार आहे। DHQ अस्पताल जेका गम्स हवाले थियल आहे मीरपुर माथेलो, जंहिंजी 38 करोड़ रुपया सालियाना दवाउनि जी मेडिसन जी बजट आहे। हिन बाबे जो केर बि इलाज कराइण लाइ तयार न आहे। जेके भोतार हितां भत्ता वठनि था उन्हनि भोतारनि ॾे बि पंधु करे थकी पियो आहे। गम्स यूनिट मीरपुर माथेले जे एडमिनिस्ट्रेटर अलाह ॾिनो भट्टी वटि, ॿियनि डॉक्टरनि वटि, डॉक्टर सतीवान वटि, डॉक्टर कन्हैयालाल वटि, ॿियनि डॉक्टरनि ॾे पंधु करे करे थकी पियो आहे, पर हिन पीरसन जो केर बि इलाज करण लाइ तयार न आहे। इहा त हक़ीक़त आहे जो हिन अस्पताल में 5 रुपए वारी मेडिसिन भी अवेलेबल न आहे, मौजूद न आहे। खाली इमारतूं ठाहियूं वियूं आहिनि, अॻु खां ठहियल आहिनि खाली इमारतूं। ख़ामोश त मां न आहियां, पर डर इन जे लाइ ॾिनो वेठो आहियां, माना ही अस्पताल असांजे माण्हुनि जे ज़मीर खे झंझोड़ण में कमु अचे, इनकलाब आणण में कमु अचे, सुतलनि खे जगाइण लाइ कमु अचे। अचो हिन पीरसन सां हाल अहवाल कयूं था, छा हक़ीक़तूं आहिनि, किथे किथे वियो आहे, छा था चवनि। छा नालो आहे तव्हांजो? महमूद मुंहिंजा बाबा। केरु थींदा आहियो? छा मसलो आहे? मसलो इहो अथई जो इलाज सही डॉक्टर न कयो, धक लॻो नक में, उन खां पोइ माना डॉक्टर बि लाइनी कई आहे, कुझु असां बि लाइनी कई, कूड़ न आहे जी। पाणी अंदरि चोरायो आहे, माना तड़ कयोसीं, वरी क़ुरान शरीफ़ पढ़ंदासीं 8-10 ॾींहं, मथों फट मिली वियो, अंदरो अची ख़राब बि कयईं। ठीक खराबी जो कयईं, अबे खे चवां पोइ डॉक्टर ते वयुमि, जर वारनि ॾे, मीरपुर वारनि चई कुझु कोन्हे, ख़ैर बाबा हले वञ। मीरपुर कंहिं ॾे वएं? मीरपुर सतीवां ॾे वियुमि, कने ॾे वियुमि, सरकारी में मेहरचंद ॾे वञुमि, चई कुझु कोन्हे, नक वार ॾे वञ। नक वारनि चयो बाबा कोन्हे, कुझु कोन्हे, ख़ैर तूं 2 गोरियूं ॾे, तड़ाए छॾनि, धिका ॾियनि था, पटे वाले कढी छॾ कोरड़े खे, कढी छॾ, कुझु कोन्हे, ख़ैर। वरी अबे खे चवां वियुमि हीरा अस्पताल इफ्तिगार शाह वटि, उन ॾिठूं टेस्टां ॾिठूं, चयो भाई इन्फेक्शन आहे, कैंसर न आहे, इन्फेक्शन ऐं उन में जरासीन आहे, तूं वञी मीरपुर मथेले में इलाज करा। वाह वाह, हर शइ उते थींदो थी। पोइ हिते मीरपुर कंहिं सां मिले? मैं सतीवान सां मिलूं। सतीवान वरी साईं हे लिखियो ॾिनो आहे त लियाकत हॉस्पिटल तूं वञ, हीरा अस्पताल या हीरा अस्पताल वञ, या लियाकत नेशनल कराची वञ, या कराची वञ, या हिते लियाकत अहवान थी हीरा में, उते वञ। ठीक, ॿियो कंहिं सां मिले? ॿियो सतीवान हिन सां जेके सरकारी अस्पताल डॉक्टर आहिनि सजन सां मिले। एडमिनिस्ट्रेटर सां मिले, अलाह ॾिने सां, दाऊद पोटे सां? दाऊद पोटे सां मिले, उन हदे वारे मोकिले छॾियो। ॿुधो बा, हदे वारे चयो बाबा हदो तुंहिंजो भगला त मां कढां, बाक़ी हे त चई वॾो केस आहे, कंहिं चङे खे ॾेखा। हाणे सर्जन इहो आहे, कने वारा सर्जन आहे, सतीवान हर इलाज करे थो, मुंहिंजो इलाज छो नथो थिए? गरीबन, गरीब आहे, गोली लॻे थो, उनजो इलाज आहे। तूं प्राइवेट में वेंदे कन्हैयालाल वटि, सतीवान वटि, तोखे अखियुनि ते विहारी, पोइ त अखियूं पटे ॾिसंदा न बा, पैसा वठंदा, पैसो न आहे। मां हिन वेचारे चयो इफ्तिगार शाह बाबा तोखे इन्फेक्शन ऐं जरासीन सॼो जिस्म में थी। अलाह ॾिने दाऊद पोटे बि कुझु न कयो, हदे वारे मोकिले छॾियो। कहिड़े वॾेरे वटि वएं, कहिड़े वॾेरे जे मुंशी वटि वएं? अब्दुल खान बारी साईं, शेर मोहम्मद पेताफी आहे मुंशी, उन वटि बि वियुमि। उन वेचारे चिठी ॾिनी आहे, उन चिठी ते बि गौर न कयो अथनि। ॿुधई, मां ग़रीब आहियां, बेवार सो, मुंहिंजो कोई वारस कोन्हे, इलाज कजो वञे, हर इलाज हिते थींदो आहे, हर इलाज थींदो आहे, पर तुंहिंजो न थींदो, मुंहिंजो न थींदो, ग़रीबनि जो न थींदो आहे। हिकु त अब्दुल बारी पेताफी साहब इतां किरोड़े रुपया भत्ता वठे थो साईं। अब्दुल बारी पेताफी किरोड़े रुपया भत्ता वठे थो, ॿियो किरोड़े रुपया कमाए थो गिम्स डायरेक्टर रहीम बख्श भट्टी। अलाह ॾिनो दाऊद पोटो छा खाईंदो हूंदो, 2 रुपया 5 रुपया खाईंदो हूंदो, ख़बर न आहे। मुंहिंजो इलाज उन वरी हदे वार मोकिल, छो चवां थो न, मां हाणे पैसा खाइण वारा आहिनि। हिकु रहीम बख्श भट्टी, डॉक्टर रहीम बख्श भट्टी जो गिम्स जो डायरेक्टर आहे, ॿियो आहे अब्दुल बारी पेताफी साहब, रहीम भट्टी जो गंबट में आहे। हे यूनिट उन्ही जो थी वियो आहे न। हाणे हे सरकारी जेका बजट आहे किरोड़े रुपया आहे, उते बि गंबट में उते बि इलाज कोन थियो, उते इलाज न थियो, उते बि न थियो इलाज। बाबा तुंहिंजो सरकारी आहे न, तूं ओॾे वञे न मीरपुर मथेले में। तूं चओ सरकारी न आहे, बाक़ी तूं छा आहे? चओ पाण मिलियो, मां सभु खे चवां रहीम बख्श भट्टी सां। अल्लाहु अकबर। गरीब ॿिया बि हुजनि,
लिस्ट कंहिंखे न ॾे, गाॾी में पुलिस हुजेसि गॾु, लिफ्ट कंहिंखे न ॾे, पुलिस गॾु हुजेसि, मां असां कढ भॻासीं, पोइ बीह रहियो, लिखो ॾिना चवनि जो इलाज कयो, पोइ वे इलाज थियो, इलाज कयो, हिकु सुई हणियो, 2 टे गोरियूं ॾेई, हल बाबा, हल बाबा, हल बाबा, ख़ैर तोॾे कुझु कोन्हे। मां ग़रीब आहियां, बेवसा, मुंहिंजो मुतालबो इहो आहे, मुंहिंजो इलाज करायो, DC साहिब आहे, SP साहिब आहे, मुख़्तियार कार ॿुधे, मां ग़रीब आहियां, मुंहिंजो वरिवार कोन्हे, मां सफ़ा हाणे लोह थियल आहे, सॼे जिस्म खे जी वनवेड़ी वण खे वठी वञे, मूंखे ईअं बीमारी वठी वियो आहे, ॿुधो अबा, मां टुरी नथो सघां, न को वेही सघां थो, राति जो दरूद शरीफ़ पढ़ी मोहम्मद मुस्तफ़ा ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ अबे खे चयो सुम्हां थो, देरि सां निंड अचे थो, आराम जो गोरियूं वठां थो, मां सां नाहक आहे, हे डॉक्टर हराम था खाइनि, हराम पघारां वठनि था, ईअं न करनि, ग़रीब जो इलाज करनि, ग़रीब जो ॿुधनि। इस्पताल सरकारी ग़रीब जे लाइ ठाहियो आहे, उहे अमीर जे लाइ कोन्हे ठाहियो, जो पाण बीमार थियनि, लंडन वञनि था, अमेरिका वञनि था डॉक्टर, ॿिए मुल्कनि था वञनि, उते इलाज करनि था, उते इलाज करनि था। हाणे इहे डॉक्टर जन जन नाला तूं खयां आहिनि, अगारी डॉक्टर कन्हैयालाल वारा ॿिया टिया, इहा पंहिंजे प्राइवेट अस्पतालनि जी मशहूरी लाइ सरकारी अस्पतालनि में वेठा आहिनि, पोइ उते ॾस ॾियनि था, मुंहिंजे प्राइवेट सेंटर ते अचो, प्राइवेट मेडिकल सेंटर ते अचो, प्राइवेट अस्पताल ते अचो, तो जहिड़े माण्हू खे गाह ई न विझंदा, चाचा पुलिस घुराए भॼाए छॾींदा, पुलिस कोन आयो, पाण बसि पटे वाला धक्का धिका था ॾियनि, बाबा निकिरी वञे थो, शर्म ई कोन्हे न डॉक्टरनि खे, न शर्म आहे भत्ता वठंदड़नि खे, न शर्म आहे डॉक्टर रहीम बख्श भट्टी खे, जेको किरोड़े अरबे रुपया हितो हड़प करे थो पियो। चाचा असांजो कोई न आहे, हाणे अबो हाज़ुर मां मरण ते हथ ॾकनि था, हाणे मोटरसाइकिल वारे खे 20 रुपया ॾेई ग़रीब हुयो तरस करे ते पुॼायो तो वटि, अपील कयां, दाह कयां, चाचा हाणे चवण मूंखे न घुर्जे, दोस्त अक्सर नाराज़ थी वेंदा आहिनि, सभु चाचा बेगैरत ऑफिसर मुक़रर थियल आहिनि, तुंहिंजो ॿुधण वारो केर बि न आहे, मां तूं मूं ॾे दाह खणी आयो आहियां, मां पंहिंजो फर्ज़ पूरो कंदे तूं बिल्कुलु हक़ ॿुधाए थो, तॾहिं मां तोॾे आयो आहियां, मां तोखे लाइव कयां थो पियो, तुंहिंजी दुनिया तव्हांखे ॾिसे थी पई, पर हेठि खां मथे वठी मथे ताईं सभु बेगैरत वेठा आहिनि। चाचा ग़रीब खे इंसान बि कोन थो सम्झियो वञे, हाणे मां छा कयां, ग़रीब माण्हू, अबे खे चवां कुझु कोन्हे, छा काॾे वञा, हाणे मां हीरे अस्पताल दाख़िल करे सघां थो, ग़रीब माण्हू काॾो हीरा अस्पताल थियो, 21 जो आहे, ईअं लिखियल आहे, तव्हां 21 खां भटकदा वॾा कोई इलाज करण वारो कोन्हे, अल्लाह अकबर, हॉस्पिटल आवान लिखी ॾिना, हीरे में वरी बि वञ। चाचा जी बाबा, अल्लाह करे रहीम बख्श भट्टी, अब्दुल बारी पिताफी, जी DC ऐं जेको एडमिनिस्ट्रेटर आहे अलाह ॾिनो दाऊद पोटो, या डॉक्टरनि खे अहिड़ियूं बीमारियूं लॻी वेंदियूं, पैसे जे हूंदे उहो पंहिंजो इंशाअल्लाह इलाज बि न कराए सघंदा। ॿियो हाणे तूं असां बददुआ ॾेई सघूं था, ॿियो न कानून आहे, न कानून जो वजूद आहे, हिकिड़ा आहिनि अल्लाह वारा आहिनि, हिकिड़ा अल्लाह वारा थी, डॉक्टर, पुलिस वारा, हुकूमत वारा, बिल्कुलु। हाणे तूं अबो हाज़ुर 21 खां मां 22 खां मां मन जेको रोट आहे वॾो, हिते अध ते वेही रही, मां चयो जीअण खां मरण भलो आहे, अल्लाह अकबर। वरी सूबेदार साहिब आयो मीरपुर वारो, पुलिस हुजे साण, जहाज हुजे, उन अबे खे चवां वारो कयो, खणोसि, अची मीरपुर अस्पताल में सटाई, हिकिड़ो डॉक्टर वेठो, उनखे गारियूं बि ॾिनई, उन मूंखे ड्रिप चाढ़ियो, हर शइ उन कयो, तुंहिंजो इलाज न कयो त सुबुह मां तोखे रिटायरमेंट करे छॾंदुमि। सूबेदार भलो हुयो, हक़ जो अदालत वारो हुयो, हाकिम हुयो, मां ग़रीब कॾहिं जी ॻाल्हि आहे, उनखे साल ॾेढ थी वियो आहे। चलो ऐलान बि थी वई आहे। साथियो, जेतिरो थी सघे लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो, आज़ान ॿुधी वठूं, अल्लाह ताला सभिनी ख़ुशि रखे, वॾी महिरबानी।